कंहिं बि औरत लाइ ॻोरहारी थियणु सभ खां वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे, पर सोचो त जेकॾहिं हिकु प्रेगनेंसी दौरान ई ॿी प्रेगनेंसी थियण जी ख़बर मिले त हैरानी वारी ॻाल्हि हूंदी। बर्तानिया जी रहवासिन सोफी स्मॉल सां ईअं ई थियो। हिक महीने में ई हू 2 भेरा ॻोरहारी बणी। बाद में हुन जाड़नि ॿारनि खे जनमु ॾिनो। डॉक्टरनि मूजिबि ॿिन्ही ॿारनि जी धार पैदाइश नायाब मामिलो आहे। सोफी ॿुधाए थी त जॾहिं हू पहिरियों भेरो ॻोरहारी बणी त मथे में सूरु रहंदो हो। संदसि हालत एतिरी ख़राब हुई जो केतिरा ई भेरा खेसि इस्पताल दाख़िल करणो पियो। जॾहिं संदसि टेस्ट कई वई त हू ॻोरहारी निकिती। डॉक्टरनि हुन दौरान कुझु ॿियो बि ॾिठो ऐं खेसि फौरी स्कैन कराइण जी सलाह ॾिनी। ख़बर पई त संदसि हमल में हिकु न पर 2 ॿार आहिनि। डॉक्टर इहो ॾिसी हैरान थी विया त ॿिन्ही जी साइज़ धार हुई ऐं उमिरि बि मुख़्तलिफ़ नज़र अचे रही हुई। 20 हफ़्ते ताईं डॉक्टरनि इंतज़ारु कयो त शायदि हिकु जहिड़ो जिस्म थी वञे, पर ईअं न थियो। पहिरियों ॿारु जल्दी वॾो थींदो वियो, पर ॿिए ॿार जी पैदाइश में ख़तरो नज़र अची रहियो हो, छो त हू अञा नंढो हो। इहो ॾिसंदे डॉक्टरनि दवाउनि जो इस्तेमालु करे पहिरियां हिकु ॿार जी पैदाइश खे कुझु ॾींहंनि लाइ टारियो। जॾहिं ॿिन्ही जो जनमु थियो तॾहिं डॉक्टरनि खे अहसासु थियो त असुल में ही हिकु सुपरफिटिशन आहे। सुपरफिटिशन में पहिरें हमल जे कुझु ॾींहंनि या हफ़्तनि बाद ॿियो हमल थी वेंदो आहे। अहिड़ी रीति पैदा थींदड़ ॿार घणो करे जाड़ा न आहिनि हूंदा। डॉक्टरनि मूजिबि इहो इन जे करे थींदो आहे त हिकु ॿार जी फर्टिलाइज़ेशन बाद में थींदी आहे। डॉक्टरनि चयो त इहो नायाब मामिलो आहे। मेडिकल साइंस जी तारीख़ में हेल ताईं अहिड़ा केस थोरा साम्हूं आया आहिनि। बर्तानिया, इटली ऐं कैनेडा में सुपरफिटिशन जा कुझु मामला ॼाणाया विया। ख़ासि ॻाल्हि इहा आहे त इन जी सुञाणप करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, छो त हमल में 2 जिनिन जी मौजूदगी खे आम तौर ते जाड़ा ॿार सम्झो वेंदो आहे। कंहिंखे बि हटाइण जो मतिलबु ॿिए ॿार जी हयाती ख़तरे में विझणु हूंदो आहे।